जे दाने जेतिरी बि मूंसां मोहबत हूंदी क़यामत जे ॾींहुं सिफारिश करे जन्नत में मोकिलियो और जे दाने जेतिरी। बहरहाल हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम ओ न बुराक खे चयो बुराक दे ख़बर तोखे बीमारी कहिड़ी आहे, दुख कहिड़ो आहे, तकलीफ़ कहिड़ी आहे, रोए छाजे लाइ थो। बुराक अर्ज़ करण लॻो ओ जिब्राइल ॻाल्हि असल में ही आहे जॾहिं अल्लाह ताला असांखे पैदा कयो उन टाइम रब करीम फरमायो बुराको अव्हांखे मूं पैदा त कयो आहे पर मक़सद पैदा जो ही आहे जो 27 तारीख़ रजब जी हूंदी सूमर जी रात हूंदी ऐं पंहिंजे लाडले प्यारे महबूब खे दावत ॾेई आसमाननि ते घुराईंदुसि उन रात तव्हां मज़ा हिकिड़े बुराक ते मुंहिंजो हबीब सवार थींदो। या ॻाल्हि अल्लाह ताला उन ज़माने में फरमाई कई अरसो गुज़री वियो आहे जिब्राइल जॾहिं खां मूं अल्लाह जे हबीब जो सिर्फ़ ज़िक्र ॿुधो आहे अञा दीदार मूं कोन कयो आहे मुंहिंजे दिलि में महबूब जी मोहबत घर करे वई आहे। आशिक ज़हर पिया वह ॾिसी वह कन घणो करे ऐं कातिल जा हू हमेशा हैराक तोड़े चिकन चाक तब आ नस्लिन आम से। मुझा प्यारा जन्नत में मज़ा ही मज़ा लगा प्यान खाधे पीते जी कमी ना है सुख आराम जी कमी काने हर तरह से जन्नत खे अल्लाह ताला सिंघारियो आहे। बुराक ते बि रोए पियो तॾहिं भिटाई घोट फरमायो बर बर अनार बदको बरन हिकिड़ा ॿारण ॿारिया ॿिया दूधे मंज दुखन वरी लोहारन मेरे रखिया मच ते। फरमाए आशिक जो मिसाल उन कोयले वांगुरु आहे जेको कोयलो हिकिड़ो दफ़ो ॿरंदो आहे वरी मार्केट में पहुचंदो आहे त इस्त्री वारा इस्त्री में ॿारींदा आहिनि चूल्हे वारा चूल्हे में ॿारींदा आहिनि ॿरण खां पोइ ॿरण आहे। ईअं आशिक जे लाइ मुंहिंजा प्यारा इम्तिहान पुछां इम्तिहान ही इम्तिहान हूंदा आहिनि। इनखे जन्नत में भी सुख ना है आराम ना है बेकरार आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो भिटाई घोट वरी फरमायो इलाही तो आशिकन जी हल्की अहिड़ी ज़ात के विहन बाटन ते के जागन सारी रात पिरह फुटे पर भात वनी मेलो कन मोहम्मद से। जिन रोनो आहे जिन जागियो आहे जिन सारियो आहे महबूब उनखे मिलियो आहे पुछनि से ही पसंदि जॾहिं तॾहिं प्रिय खे ॾोरींदियूं ॾिसनि अङण अजीबनि जा जिन महबूब खे ॻोल्हियो आहे महबूब उन्हनि खे ज़रूरु मिलियो आहे। पर तो असांजो हाल छा आहे भिटाई थो फरमाए संझे सुम्हण पेर ॾिघा करण ही कम कमीननि मियान जून भागन खे ओ भाला अचनि सेवरी सैयद कीअं पसंदि जिन नेण हिराया निंद ते। असां तव्हांखे कीअं मिलंदो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो जिन पंहिंजी निंड बेख़राब कई आराम बेसुबाराम पंहिंजा सुकून फिटा कयूं उन्हनि खे मदीने जो मीर मिलियो आहे जिन्हनि इम्तिहान सठा जिन तकलीफ़ूं काटियूं मदीने वारे ताईं पहुता। ओ मुंहिंजा प्यारा बुराक बि रोंदे रोंदे न खाए थो न पीए थो बिल आख़िर मंज़िल मुराद ते पहुचे पियो। ओ मुंहिंजा प्यारा जिब्राइल खे अर्ज़ कई जिब्राइल ॿी कंहिं ॻाल्हि जे करे रोआं कोन पियो मुंहिंजी अखियुनि खे रोज़ मुंहिंजा महबूब याद ईंदा आहिनि सजण याद ईंदा आहिनि अॼु पिण अखड़ियुनि सजण पंहिंजा सारिया दिलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि संदीस कपिरियनि लोक ॾिठे ई न लहे। मुझे अखियुनि महबूब सारियो आहे सजण सारियो आहे मूंखे छॾे ॾे पर इहा तोखे दरख़्वास्त कयां थो जॾहिं उहा राति अचे त मूं मिसकीन जी पारत हुजई मूंखे वठी हल। दम दस्तगी हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो ओ बुराक तुंहिंजी तोखे लख लख मुबारकूं हुजनि उहा राति त अॼु अची वई आहे मुराद पूरी थी चुकी आहे कड़ियूं पूरियूं थी वयूं आहिनि। अॼु 27 तारीख़ रजब जी आहे सूमर जी राति आहे इन मक़सद जे लाइ त जन्नत में आयो आहियां को बुराक वठी वञा। ओ बुराक हाणे तूं ई तयार थी तुंहिंजी कमज़ोरी खे ॾिसां तुंहिंजी नढाली खे ॾिसां तुंहिंजी बुख उन खे ॾिसां तुंहिंजे रुअण खे ॾिसां या तुंहिंजे सीने में इश्क़ मुस्तफ़ा खे ॾिसां।
बज़ाहिर त कमज़ोर आई, बज़ाहिर त नढाल आई, सवारी जे क़ाबिल कोन आई, अहिड़ो जानवर सवारी जे लाइ क़ाबिल क़बूल कोन हूंदो आहे, पर तुंहिंजे इश्क मोहब्बत मूंखे मजबूर करे विधो आहे त तोखे ई महबूब जे लाइ वठी हलां, तोखे महबूब ॾेखारियां। मालूम छो जिब्राइल खे बि उहा मखलूक पसंदि आहे जंहिंजे सीने में इश्क मुस्तफ़ा मौजूद आहे। न त बुराक ॿिया तकड़ा हा, बुराक ॿिया हथ हा मुंहिंजा प्यारा दोस्तो, लेकिन उन्हनि खे न वरितई, क़बूल न कयई, क़बूल उन बुराक खे कयई जेको मुस्तफ़ा जे इश्क में सरशार लॻो पियो आहे। मालूम छो ख़ुदा जी नूरी मलाइकनि खे, ख़ुदा जे फ़रिश्तनि खे बि उहो माण्हू पसंदि हूंदो आहे जंहिंजे सीने में मुस्तफ़ा जी मोहबत मौजूदु हूंदी आहे। सुनियो तव्हांखे लख लख मुबारक हुजनि जो कुझु न कुझु असांजे तव्हांजे सीने में मुस्तफ़ा जो दर्द मौजूदु आहे, मुस्तफ़ा जी मोहब्बत मौजूदु आहे। ख़ुदा जो कसम आहे, इन मोहब्बत जी ख़बर तव्हांखे तॾहिं पवंदी जॾहिं ज़ाहिरी अखियूं बंदि थींदियूं, ओ जॾहिं पुनल तोखे क़बर में अची पुछंदो, उन टाइम ख़बर पवंदी त हिन मोहब्बत जी क़ीमत छा आहे, हिन जी क़दुरदानी छा आहे। मुंहिंजा प्यारा हींअर ख़बर कान्हे, इंशा अल्लाह ताला तोखे पतो पइजी वेंदो जॾहिं महबूब करीम क़बर में ईंदो, जिते पंहिंजा परावा सभु छॾे वेंदा, पर महबूब उते बि अची तोखे सीने लॻाईंदा। सरकार जब कब्र में आए मैं पांव पर गिरूं, गर मलाइक मुझसे कहें उम्मती सर उठा तो मैं यूं कहूं कि मैं पाए मुस्तफा से आए फरिश्ता क्यों उठूं, मर के पहुंचा हूँ यहाँ इस दिलरुबा के वास्ते, मर के पहुंचा हूँ यहाँ इस दिलरुबा के वास्ते। वो बेटा गोट फरमायो समर जनीन सान हो तो हमायती तिन जो करे छेद छपर में पुनल ईंदो पान, पोथी दीरी जरिहान लदे में लतीफ जे। तॾहिं तोखे ख़बर पवंदी हिन मोहब्बत जो शान छा आहे, हिन मोहब्बत जो मक़ाम छा आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला सला असांखे अञा मदीन मुस्तफ़ा जो इश्क़ दर्द नसीब फरमाए। सलात मुंहिंजे प्यारे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन। वरी शौक़ सां सलात। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी को लिखे, बुराक फौरन ताज़ो तकड़ो थी वियो, ॼण बीमार आहे कोन को, इलाज सही थियो, दवा दारू सही जो थियो, बीमार चङो भलो थी वियो। बुराक खे जिब्राइल वरितो आहे, इसराफील गद्दा, मीकाइल गद्दा। मुंहिंजा प्यारा दोस्तो हली करे वादी मक्का में आया, इसराफील बीठो आहे, हजरत मीकाइल बीठो आहे, कई हज़ार फरिश्ता उते बीठा, बुराक उते बीठो। हजरत जिब्राइल अकेलो महबूब जे तॾे ते आयो आहे, महबूब जे दरवाज़े ते हली आयो आहे, छत जे ज़रिए अंदर दाख़िल थियो आहे। मुंहिंजा प्यारा महबूब आराम पिया फरमाइनि, पर मज़े वारी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, अॻे कॾहिं बि मुंहिंजा महबूब राति सॼी सुता कोन, अगे जागिया जागंदा पिया हा, हता के मुझे महबूब करीम जा पेर मुबारक सुजी पिया, सजी सजी रात नफल पढ़ंदा हा। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। सजी सजी रात अल्लाह दे सजदे में गुज़री वेंदी, सजी सजी रात रुको में गुज़री वेंदी। अगे महबूब रोए पियो, उम्मत जे लाइ रोंदो रहियो, उम्मत गुनहगार जी बख़्शिश जे लाइ सजी रात बेक़रार आ। अॼु मेराज वारी रात चादर ताणे सुता पिया आहिनि। जागण त अॼु खपे हा, जो ख़ुदा महिरबानी तो फरमाए, महबूब खे जागे हा। मूसा कलीमुल्लाह ते महिरबानी थी, तूर सीना जबल ते ख़ुदा घुरायो त 40 रातियूं सुतो ई कोन शौक़ में, 40 रोज़ा रखी, पर महबूब खे ख़ुदा पियो घुराए, महबूब सुतो पियो आहे। आख़िरी रात, इन रात मुंहिंजे हबीब ॿुधायो त महबूब जो नाद छा हूंदो आहे, हबीब जो नाद छा हूंदो आहे। इहो नाद मुंहिंजो सिर्फ़ु ख़ुदा ई खणे थो, मुझे अल्लाह ही खणे थो। मुझा प्यारा दोस्तो अज नाज़रीन मुझो हबीब सुतो पियो आहे, आराम पियो करे। जिब्राइल बहराना फमिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा।
अज तहज्जुद गुज़ार, अज तहज्जुद नमाज़ पढ़ण वारो सुतो पियो आहे, फिक्री कोन्हे को नफ़िल पढ़ण वारो सुतो पियो आहे, आराम में आ। मुंहिंजा प्यारा महबूब सॼी राति अल्लाह खे यादि कंदो हो। मुंहिंजा प्यारा महबूब जे ग़ुलामनि जी इबादत जो ही कमाल आहे त मुंहिंजे हबीब जो कमाल छा हूंदो। बिटाई घोट फरमायो कशे तेल कशा ओ दिल कयाऊं दुबरा, लाहूती लतीफ़ चे तन खे दियन तसा, को गुरुअ जे गसा पासे कन न पाण खे। पिरिया संदीप चार में अचे दिन आराम, दुनिया तन खे दाम पुछन मौसम मौत जी। जॾहिं ख़ुदा जे महबूब जे ग़ुलामनि जो इहो अलम आहे, महबूब जी इबादत जो अलम छा हूंदो। रसूल पहिरीं सॼी राति जागे, सॼी राति रोए, परेशानी में निंड न अचे। मौला रब्बे हबली उम्मती, रब्बे हबली उम्मती, रब्बे हबली उम्मती। ओ मुंहिंजा प्यारा महबूब सॼी राति रोए पियो। इन जे करे असां चवंदा आहियूं है मदनी सुहिणा मुंहिंजो गरीब हाल थई, मदनी सुहिणा मुंहिंजो गरीब हाल थई। मूं वटि का शइ कान आ, मूं वटि का शइ कान आ, साईं तो वटि छा छा न आ, मदनी सुहिणा मुंहिंजो गरीब हाल थई, मदनी सुहिणा मुंहिंजो गरीब हाल थई। है मदनी सुहिणा मुंहिंजो फ़क़ीर हाल थई। मुंहिंजा प्यारा महबूब अॻे सुम्हे न, रोंदो रहे। अॼु मेराज वारी राति आराम सां सुतो पियो आहे। जिब्राईल हेठि झुकियो आहे, महबूब जे पेरनि मुबारकनि जी तरियुनि ते ओ काफूर वारा बर्फ़ वारा लब मुबारक वञी थो घुमाए। चुमी ॾिनई आहे दिमाग़ नबुवत ते, मुंहिंजा प्यारा थदकार थी आहे। यनाम ऐनी वला यनाम कल्बी, महबूब तो फरमाए आऊं सुम्हंदो आहियां, उन वक़्तु अखियूं बंदि हूंदियूं आहिनि पर मुंहिंजी दिलि सुजाग हूंदी आहे, मुंहिंजी दिलि सुजाग हूंदी आहे। हिकु महबूब करियो जंग खां मोटिया, हिकिड़े जॻह ते सुता पिया हा, सहाबी वेठो आहे, ॾुधी पियो ॾे। मुंहिंजा प्यारा हवा पियो हणे, झिली पियो हणे। एतिरे में ॾिठाई हिकिड़ो वण आहे, उहो पंहिंजी पाड़नि ते पाड़नि निकिरी ज़मीन जी सतह खे चिरींदो फाड़ींदो महबूब जे मथां अची बीठो आहे। ॿ टे दफ़ा पंहिंजे मथे खे लामारा ॾेई वरी वापसि पंहिंजी जॻह ते हलियो वियो आहे। सहाबी महबूब करीम जी बारगाह में उथण वक़्तु अर्ज़ कयो मालिक हे सॼो रहड़ो लॻो पियो आहे, चरो लॻो पियो आहे, इहो वण हली तव्हांजे मथां आयो, दीदार बि कई, ॿ टे लामारा ॾिनी, ख़बर न आहे छा हो, इहो हलियो वियो आहे। मोहन फरमायो यना मोइनी वला यना कल्बी, मूंखे न ॿुधा, मुंहिंजूं अखियूं सुतियूं हुयूं, मुंहिंजी दिलि सुजाग हुई, मूं सॼो इहो मंज़र ॾिठो पियो त वण आयो, छा कयईं, छा थियो, सभु कुझु मूंखे ख़बर आहे। साहिब अर्ज़ कयो साईं तव्हांखे ख़बर आहे पर मूंखे ख़बर कान्हे का। वण मुंहिंजे हबीब सां मोहबत कनि, पत्थर मुंहिंजे हबीब सां मोहबत कनि, वण खे हबीब जे आंगण जो इशारो थिए, ख़ुदा जो कसम ज़मीन खे चिरींदो भॼंदो अचे। ईअं कोन पियो चवे त मुंहिंजा महबूब अल्लाह जे हुक्म सां हिते बीठो आहियां, ख़ुदा जे हुक्म खां सवा कोन चुरंदुसि। महबूब जी आंगण पई उथे त वण ढोड़ंदो अचे पत्थर कदम में, वण खे ख़बर हुई त जेका रज़ा मुस्तफ़ा जी रज़ा अल्लाह जी रज़ा ए दो आलम, खुदा चाहता है, खुदा चाहता है रज़ा ए मोहम्मद। उन दरख्त खबर भी मिल्लतुन अल अर्शला तहत सरा यतलबून रिदाई व अना अतलब रिदा या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐ महबूबा अर्श दी मखा वठी इला तहत सरा ताईं जी मखलूका सब चवन था अल्लाह तू राज़ी थी, इन्हनि जो मालिक चवंदो आहे मदीने वारा तू राज़ी थी। ए वण टण मोहब्बतूं कनि, ग़ुलामी जो दम भरनि। इन जे करे हिकु आशिक़ फरमायो महबूब जे हुक्म सां, महबूब जे हुक्म सां ओ वण बि हली थे आया, महबूब जे हुक्म सां, महबूब जे हुक्म सां वण बि हली थे आया। समझी सचे रसूल खे उठड़नि बिसर झुकाया, महबूब जे हुक्म सां, महबूब जे हुक्म सां, महबूब
बदे हुक्म सां वण भी हली थे आया महबूब दे हुक्म सां महबूब दे हुक्म सां वण त हेठो हा अबू जहल हबीब यमनी वारनि जा वात ई पटिजी विया जॾहिं 14 जो चंड महबूब जे इशारे ते लही आयो 14 जो चंड आसमान ता लही आयो अली जी नमाज दे ला आसमानी सिज वापस मोटियो हो काफरन जा वात ही पटजी हा इन जे करे आशिक फरमायो महबूब दे हुक्म महबूब दे हुक्म सां ओ वण भी हली थे आया समझी सच्चे रसूल के उठड़न बिसर झुकाया महबूब दे हुक्म सां महबूब हजरत जिब्राइल काफूरी चपन सां चुमी थोड़े दिमाग नबुवत ते थदकार पहती आ महबूब पंहिंजूं अखियूं मुबारक खोलियूं मुंहिंजा प्यारा दोस्तो सुजाग थिया मुर्की था फरमाइन जिब्राइल अगे भी ईंदो आई पेरन खे चुमियूं कोन ॾींदो आई अॼु छा ॻाल्हि आहे जो मुंहिंजा कदमनि जूं तरियूं चुमी रहियो आई ॻाल्हि छा आहे अल्लाह अल्लाह जिब्राइल पंहिंजो कंध झुकाए अर्ज़ तो करे तेरी मेराज के तू लो कलम तक पहुंचा तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा और मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा मुझा महबूब अज मेराज जी रात आ तू भी मेराज करे रहियो आहीं ऐं तुंहिंजो दरबान जिब्राइल भी मेराज करे रहियो आहियां अल्लाह से फरमायो महबूब जो मेराज अज ला मकान ताईं आ जिब्राइल तुंहिंजो मेराज मुस्तफा जे कदमनि जी तरिन ताईं आहे हेठ वही मेराज कर मुझे हबीब मथे मेराज कराईंदो और मुझा प्यारा मुझे हबीब पुछो जिब्राइल तो मुझे पेरन जूं तरियूं तो चुमियूं भला इन्हनि में लुत्फ भी आयो या न मजो भी आयो या न अर्ज करने लगो न जन्नत की कलियों में देखा मजा जो तुझ मोहम्मद की तलियों में देखा महबूबा ओ मजो जन्नत जी घटन गलिन में कोने जेको तुंहिंजी तरिन चुमण में आयो आहे वरी महबूब पुछो जिब्राइल खां सवाल कयो जिब्राइल मुल्क तो ॾिठा ज़माना ॾिठई नबी तो ॾिठा रसूल ॾिठा मुरसल तो ॾिठा ग़िलमान ॾिठई हूरूं ॾिठई परियूं ॾिठई हुस्न यूसुफ जो नज़ारो तो कयो आहे भला मूं जहिड़ो बसीर तोखे ज़माने में नज़र आयो या न मेराज में जिब्राइल से कहने लगे शाहे उमम तूने तो देखे हैं जहां बतलाओ तो सही कैसे हम रूहुल अमी बोले के मैं जबी तेरी कसम आफाक हागर दीदम मोहरे बुतावर जीदम बिस्यार खूबा दीदम लेकिन तो चीजें दीगरी या रसूल अल्लाह रायत मशारिकहा व मगारिबहा ला रायत मिस्ल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूबा अर्श फर्श ॾिठम मशरक़ व मग़रिब ॾिठम जुनूब व शमाल ॾिठम तो जहिड़ो हसीन मूंखे किथे भी नज़र न आयो तो जहिड़ो हबीब किथे नज़र न आयो तो जहिड़ो महबूब नज़र न आयो जिब्राइल खे किथां नज़र ईंदो जंहिंखे ख़ुदा पियो फरमाए या मुस्तफ़ा ख़ैरुल वरा ये शेर ना मोहब्बत जूं मुरलियूं आहिनि माण्हू चवंदा आहिनि बेता शेर आहे पर मुंहिंजा प्यारा इहो ई त इश्क जे लोह खे अची सुजाग कंदो आहे आशिक खे बेदार कंदा आशिक खे महबूब यादि ॾियारींदा आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह से पियो फरमाए जिब्राइल पियो फरमाए सभु आशिक पिया फरमाइनि या मुस्तफ़ा खैरुल वरा तेरे जिहा कोई नहीं तेरे जिहा कोई नहीं किन्नो कहाँ तेरे जिहा कोई नहीं हाणे छा पियो फरमाए अर्श ते ख़ुदा खे घुरायो अर्श वारी रात महराज वारी रात रब घुराए ऐं रब साम्हूं विहारे पोइ छा चयो अर्शो बुला के कौल बिठा के
रब आखे बैठा ऐ दिलरुबा ऐ महजबी ऐ दिलरुबा ऐ महबूबे दो जहां तेरे जिहा कोई नहीं। रब करीम फरमायो राणा कुल शइ जो ख़ालिक मां रब आहियां, सभिनी खे मूं पैदा कयो आहे। जॾहिं मुंहिंजी फैक्ट्री में मूं अहिड़ो हसीन ई पैदा कोन कयो आहे त पोइ खुले दिलि सां तोखे ॿुधायां पियो त राणा वञी नाज़ कर, तो जहिड़ो हसीन मूं दुनिया में मोकिलियो ई कोन्हे को। तो जहिड़ो हबीब दुनिया में कंहिंजो हबीब न आहे, मूं तोखे महबूब बनायो आहे। तो जहिड़ो हसीन मूं पैदा कोन कयो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, इन जे करे हिकु ॿिए दर्दमंद सिंधी आशिक़ बयान फरमायो, फरमाए तो महबूब दुनिया जा हिकु पासे मुंहिंजो मदनी ढोलण, हिकु पासे महबूब दुनिया जा हिकु पासे मुंहिंजो अरबी ढोलण, हिकु पासे हुननि सभिनी जो ॿोलण, हिकु पासे मुंहिंजे अरबीअ जो ॿोलण, हिकु पासे ओ याकूब जे प्यारे यूसुफ जी ख़रीदार ज़ुलेखा हुई हिकिड़ी, यूसुफ जो घुंड खोलण, हिकु पासे मुंहिंजे अरबीअ जो घुंड खोलण, हिकु पासे अल्लाह जे हबीब जहिड़ो न कंहिंजो महबूब आहे, न कंहिं को हसीन आहे। ख़ुदा जी फैक्ट्री महबूब खे बेमिसाल मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बनाए दुनिया में मोकिले छॾियो आहे। उन बेमिसाल में जेको ऐब कढे उहो ख़ुदि ऐबदार आहे, मुस्तफ़ा बेऐब आहे। मुझे हबीब में को ऐब ना है, मुस्तफ़ा बेऐब आहे। मालूम थो जेको महबूब जे इल्म में ऐब कढे, मुझे हबीब जे शान में ऐब कढे, वो कई मुल्क जो यहूदियन जो एजेंट थी सके तो मुसलमान नथो थी सके, मुझे हबीब जो आशिक नथो थी सके, मुझे महबूब जो दरबार नथो थी सके, मुझे हबीब जो गुलाम नथो थी सके। मुझे हबीब जा गुलाम हुए हा जो पोएं जलसे में हिन मस्जिद में मूं तव्हांखे ॿुधायो हो, हज़रत इब्राहिम तमीमी मुझे हबीब जे शान बचाइण जे लाइ 40 ॾियारा मानी कान खाधी हुई, 60 ॾियारा गुज़री रहा, मानी न खाधई, पानी न पीतई। आशिक हो यहूदियन खे मुस्तफ़ा जो गुलाम बनाई, लेकिन 60 ॾींहं ताईं खाधई पीतई कोन। जेको हबीब जो गुलाम आहे उनखे महबूब में ऐब नज़र आहे, ऐब ई कोन्हे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मुंहिंजो हबीब सभिनी ऐबनि खां ख़ाली आहे, पाक आहे। जंहिं पाक रब मुंहिंजे हबीब खे पैदा कयो न, पाक पाक ई पैदा फरमायो आहे। बहरहाल हज़रत जिब्रील अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह तव्हां जहिड़ो हसीन मूंखे किथे बि नज़र न आयो, किथे बि तव्हां जहिड़ो हबीब न आहे, महबूब न आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुजाग थी वेठा। जिब्रील दावतनामो पेश कयो, जीअं पाण दावतनामा खणी वेंदा आहियूं, दरबार मोकिलींदा आहियूं, गुलाम मोकिलींदा आहियूं, हारी नारी मोकिलींदा आहियूं। अल्लाह ताला हज़रत जिब्रील खे दरबार बनाए मोकिलियो, दावतनामो मिलियो। मुंहिंजो हबीब हरम पाक में आयो ऐं महबूब करीम बरकातू शुक्राने जो नफ़ल पढ़ियो। अल्लाह से मुखे घुराए, हेडो मुखे ताज, हेडो शान पहरा पियो। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अॻिते वधी नूरानी चादर पेश कई, जेका जन्नत में आदम अलैहिस्सलाम खां हज़ारों साल अॻु में ख़ुदा पाक नूरी चादर बनाई हुई। उहा नूरी चादर मुंहिंजे हबीब करीम जे जिस्म मुबारक ते विधऊं जी अहराम बदबो आहे, अहराम वांगुरु नूरानी चादर पंहिंजे जिस्म ते लिपे अचऊं। हज़रत इसराफील वधी ओ जन्नती पटको जन्नत मां खणी आयो, उहो मुंहिंजे महबूब करीम जे मथे ते रखी, जंहिंमें 4 लकीरूं हुयूं। हिकिड़ी लकीर ते लिखियो पियो हो मुहम्मदुन हबीबुल्लाह, ॿी लकीर ते लिखियल हो मुहम्मदुन नबीयुल्लाह, टी लकीर ते लिखियल हो मुहम्मदुन रसूलुल्लाह ऐं चौथी लकीर ते लिखियल हो मुहम्मदुन नबीयुल्लाह। 4 लकीरनि ते मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ये कलिमात लिखियल हा। मथे ते पटको मुबारक पहरायो वियो। मुंहिंजे हबीब करीम जे पेरनि मुबारकनि में जेके चाखोड़ियूं मुबारक पहरायो, अॻे चाखोड़ियूं पाईंदा हा काठ जूं, चाखोड़ियूं जेके विधियूं हुयूं से हीरनि ऐं मोतियुनि जवाहरनि सां जुड़ियल हुयूं, जेके जन्नत खां आयूं हुयूं। महबूबनि पंहिंजे पेरनि मुबारकनि में पातियूं। अॻे ही हुस्न जा पेकर हुया, अॻे ही बेमिसाल हा, बा जमालो बा कमाल हा। वरी जो जन्नती पटको मथे ते आयो, जन्नती नूरानी चादर जो वेठऊं, पेरनि में जो ज़ुमरत जी जुती पातऊं, मुंहिंजे हबीब जे हुस्न में अञा ई इज़ाफ़ो थी। जिब्रील नज़रूं न पियो हटाए, इसराफील नज़र न पियो हटाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो, उन वक़्त जेको मंज़र थियो सो आला हज़रत खां पुछ त छा थियो? फरमाए तो खुशी के बादल उमड़ के आए,
दिलों के ताउस रंग लाए, खुशी के बादल उमड़ के आए, दिलों के ताउस रंग लाए। ये नगमा ए नात का समा था कि हरम को खुद वजद आ रहे थे। महबूब करीम जने पटको बधोआ चादर नूरानी मजदाबे तन कयाऊं चाखोड़ियूं पेरन में कयूं त हरम पाक जो पासो भी मुर्के पियो महबूब जो दीदार ठो करे, हरम जी वजद में थी हुआ नुडे पियो खुशी में झूमे पियो। ये नगमा ए नात का समा था कि हरम को खुद वजद आ रहे थे। हिते हरम के वजद पियो थे पर आसमान अर्श फर्श ते छा नमूनो लगो पियो हो। हर आला हजरत फरमायो वहां फलक पर यहाँ जमी पर रची थी शादी मची थी धूमें, वहां फलक पर यहाँ जमी पर रची थी शादी मची थी धूमें। उधर से अनवार हंसते आते, इधर से नफखात उठ रहे थे, उधर से अनवार हंसते आते, इधर से नफखात उठ रहे थे। मुझे हबीब अरशे जो घोट बंदी मुझा प्यारा तैयार थो। जिब्राइल अलैहिस्सलाम मुझे हबीब के हथ मुबारक खां वरतो आ, हथ में वठी सीधो वादी मक्का में आया जिते मुझा प्यारा कई हजार मलाइक कतार दर कतार महबूब जे इस्तकबाल जे ला बीठा हा। किताबन में अचे थो जी महबूब ज़ाहिर था। मुझा अज़ीज़ दोस्तों मलाइकन में एकड़ो हुगा पैदा थियो। छा पढ़ियूं केड़ो इस्तकबाल थो, न तस्बीह न सुभान अल्लाह न अल्हम्दुलिल्लाह न अल्लाहु अकबर। मुझा प्यारा अगर विरदे ज़बान हुई उन घड़ी में तो ही कलेमो हो सल्ले अला नबीना सल्ले अला सल्ले अला करीमेना सल्ले अला सल्ले अला तबीबेना सल्ले अला। मलाइकन इस्तकबाल कयो आ पर हर मलाइक जे हथ में नूरानी दियो हो, नूरानी चिराग हो बारियो वेठो हो। मुझा प्यारा दोस्तों अल्लाह ताला जी दात बरकत फरमायो राणा तू हसीन ता आहीं जमील ता आहीं पर तुझे हुस्न जमाल ते अञा भी 72,000 पर्दा मूं विझी छड़ियान। तुझे नूर के ढके छड़ियोमां हिकड़ो पर्दो लाहे पो मलाइकन जे अॻियां अचजांइ छो जो अॼु मलाइकन खे ॾेखारणो आ। व इज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। जॾहिं मूं तुंहिंजे बाबे आदम जे बारे में इन्हनि खां मशवरो कयो हो त इन्हनि चयो पैदा न कर, इहे बुरा कम कंदा, धायल थींदा, ज़ानी थींदा वग़ैरह वग़ैरह। अॼु मूं उन्हनि खे ॾेखारींदुसि त इन्नी आलम मा ला तालमून जे फरमान में इहा महबूब जी ज़ात लिखियल हुई। अज अवां जे साम्हूं अची वई आहे इन्नी आलम मा ला तालमून। मलाइको जेको आऊं थो ॼाणा तव्हां कोन था ॼाणो। ओ मलाइको अवां जी नज़र बनी आदम जे अमलियात जे मथे हुई, मुंहिंजी नज़र मुस्तफ़ा जे चेहरे ते हुई। अज ॾिसो मुझे हबीब खे जंहिंजे लाइ मूं काइनात जोड़ी आहे, जंहिंजे लाइ जग ठाहियो आहे, जंहिंजे लाइ हीअ जोड़ जोड़ियम आहे, जंहिंजे लाइ हीअ जहान क़ाइम आहे, जंहिंजे लाइ मूं सभु कुझु पैदा कयो आहे। अॼु उन जो चेहरो ॾिसो, उन महबूब जो दीदार कयो। हाय हाय मुस्तफ़ा हिकिड़ी झलक हिकिड़ो पर्दो जो हटायो त नूरानी बल्ब नूरानी दिया जेके पे बरियास सभई पंहिंजी पंहिंजी जॻहनि ते विसामी विया। अब उहो चेहरो तो मूं जहिड़ो हूंदो, वो तो जो मुजड़ो हुंदो। अल्लाह जी पनाह खुदा पाक उन्हनि खे हिदायत अता फरमाए जिन जो इहो ग़लति अक़ीदो आहे त महबूब करीम जीअं असां तीअं महबूब ऐं महबूब जो दर्जो ईअं आहे जीअं वॾे भाउ जो आहे। खुदा पाक उन्हनि जे अक़ीदे खे चलो दुरुस्त फरमाए, महबूब जी सुञाणप उनखे अल्लाह खे नसीब फरमाए। और मुंहिंजा प्यारा मलाइक हैरान जिब्राइल जो दिमाग़ कम नथो करे, हे पिया चवनि महबूब असां जहिड़ो आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्तो हबीब हथ पर्दो जो हटायो, चिराग सभु विसामी विया। आला हज़रत अज़ीमुल बरकत मोहब्बत जी मुरली वॼाई, पान फरमायूं बुझ गई जिसके आगे सब लेके आया हमारा नबी
शम्मा वो लेके आया हमारा खल्क से औलिया, औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी सबसे आला, ओ वाला हमारा नबी सबसे बाला, ओ वाला हमारा महबूब आयो फरिश्तन इस्तकबाल कयो। किस्सो मुख्तसर टाइम काफ़ी थी चुको आहे। महराज जेकॾहिं तफ़सील सां बयान कजे तो मुंहिंजो प्यारा 27 खां वरी 27 अचे महबूब करीम जो महराज ख़त्म न थींदो। 18 सालन जी हकीकत केर बयान करे सके। मुझा प्यारा दोस्तों महबूब आयो बुराक तैयार बिछो आ। हजरत जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सवारी तैयार आ, सवार छो त हलऊं। मुझे महबूब करीम जी नज़र सवारी ते पई आ, ताज जन्नती मथे ते आ, नूरानी चादर ज़हबे तना, ज़ुर्द दुमरत जी चाखोरियूं महबूब जे कदमन में नज़रूं घुमाए घुमाए महबूब खे अम्मा आमना याद अची वियो, बाबू अब्दुल्ला याद अची वियो, सिद्दीक़ अकबर याद आयो। महबूबन करीमन दिल में ख्याल आंदो अज जेकॾहिं अम्मा आमना हुजे हा इहो मर्तबो शान ॾिसी ज़रूर चवे हा सुभान अल्लाह। अज सिद्दीक़ अकबर हुजे हा इहो मक़ाम ॾिसी इहो नमूनो ॾिसी ख़ुशीअ में चवे हा सुभान अल्लाह। अज सिद्दीक़ अकबर हुजे हा, बाबू अब्दुल्ला हुजे हा, अज दोस्त साथी हुजन हा चवन हा सुभान अल्लाह। मगर केर कोन्हे मुझे मलाक ॾिसण पिया, ॿियो को कोन्हे जो काफ़िर खे ॿुधाए न मञण वारनि खे ॿुधाए मुंहिंजो शान छा आहे। महबूबन करीमन जॾहिं इहा सोच आंदी आहे मुंहिंजा प्यारा आशिक़नि लिखियो आहे पंहिंजी तफ़सीरनि जे अंदरि। रब करीम फरमायो राणा अज सोच न, अम्मा ना है परवाना है, बाबू ना है परवाना है, 200 दोस्त साथी ना है परवाना है। ओ राणा अज अर्श जो घोट बंजी बुराक ते चढ़त सही, रिकाब में पैर तरथक सही, बुराक ते घोट बंजी चढ़न तुंहिंजो कमा। अज को सुभान अल्लाह चवे या न चवे परवाह काने, मां तुंहिंजो ख़ालिक को मालिक तो चवां सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अज मां रब पाण तो चवां सुभान पाक उहा ज़ात जंहिं पंहिंजे ख़ासि बाने खे रात जे थोरे हिसे में 1 खां 3:30 वारे हिसे में सैर करायो मस्जिद अक़सा खां मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं तां त असां उनखे पंहिंजूं खुलियूं निशानियूं ॾेखारियूं। इन्नहू हुवस समीउल बसीर, बेशक उहो ॿुधंदड़ बि आहे ॾिसंदड़ बि आहे। महबूब करीम बुराक ते सवार थियो, इते ॾाढियूं ॻाल्हियूं पर बहरहाल वरी करे मौक़ो मिलियो। बुराक ते सवार थी महबूब मस्जिद अक़सा ॾांहुं रवाना थिया। अब केॾां रवाना थिया? बैतुल मक़दस जे लाइ रवाना थिया। हिते चंद सवालनि उन्हनि जा जवाब ॾेई दुआ ख़ैर घुरनि। महबूब करीम मस्जिद अक़सा छाजे लाइ वियो? जॾहिं त हरम पाक खां सीधा ई आसमान में हलिया वञनि, मक़सूद महराज हुयो। बैतुल मक़दस त दुनिया हुई, ईअं अहिड़ियूं त दुनिया में कई ॿियूं बि जॻहियूं हुयूं। एॾां छाजे करे विया? हितां ई डायरेक्ट छाजे करे आसमान ते कोन विया? एॾां मुंहिंजे हबीब जी सवारी वई, बैतुल मक़दस विया। इहो छा हो? इन में रब्बी कहिड़ा नुक्ता हा, कहिड़ा राज हा, सलाद पर तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ कयां। मक्के पाक खां इसराइल फलस्तीन, वो जिते हाणे अख़बार में पढ़ो पिया फलस्तीन इसराइल जी जहाज, इहा जेका जॻह आहे इहा जेकॾहिं तूं मक्के खां पंधु वञे उते त 2 महीना लॻंदा, 2 महीननि जे पंध ते आहे इसराइल मक्के खां। ऐं जेकॾहिं उठ ते चढ़ी वञ त 1.5 महीनो, घोड़े ते चढ़ी वञ त 1.25 महीनो। मुजादी दोस्तो बुज़ुर्गो अहिड़े नमूने सां एतिरे फ़ासिले ते इहो बैतुल मक़दस आहे मक्के पाक खां परे। बैतुल मक़दस जे अंदरि हिकिड़ी निमाज़ पढ़ण सां 50,000 निमाज़नि जो सवाब अल्लाह ताला अता फरमाईंदो। बहरहाल मुजादी दोस्तो बुज़ुर्गो महबूब उते छाजे लाइ वियो? उन में राज इहो हुयो त हिकु त आसमान जो जेको दरवाज़ो आहे वञण जो अचण वञण जो जितां मलाक ईंदा आहिनि, इहो ऐन मस्जिद अक़सा जी छत जे मथां
मस्जिद अक्सा जेका है इहो नबियन जो काबो आ, असल काबो आ, अल्लाह दी इबादत जो घर आ। इन मस्जिद अक्सा जे ऐन मथे मुक़ाबिल में हिकिड़ो दरवाज़ो आ आसमान जे अंदर, मलाइक जेको भी दुनिया में ईंदो आ उन दरवाज़े खां हेठि ईंदो, उतां खां जिब्राइल भी ईंदो आ, ईंदो वेंदो आहे, उहो ई दरवाज़ो आ। इन जे करे महबूब करीम खे मस्जिद अक्सा वटि थी आयो जो उतां खां ई चढ़ण जो रस्तो हो, उतां ई वञणो हुयो। हिकिड़ी ॻाल्हि ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त क़यामत जो मैदान क़ाइमु थींदो त मस्जिद अक्सा वारे मैदान में क़ाइमु थींदो। इते महशर क़ाइमु थींदो, रोज़े जदा कदा सभु हिते फ़ैसिला थींदा, हिते हली पाण सभु गॾु थींदासीं। अल्लाह ताला महबूब करीम खे उहे पट अची ॾेखारिया त महबूब उन रोज़े महशर वारे ॾींहुं घबराइजे न, तुंहिंजा हे सभु पट ॾिठल हूंदा, हे सभु तोखे ॾेखारे थो छॾियां। हे मंदर ओ जिते मस्जिद जो दरवाज़ो आहे अक्सा जो, हिते सामीअ जो पुड़ लॻल हूंदो, हिते अमलनामा तोड़िया वेंदा। ऐं मुंहिंजा महबूब तूं उन सरज़मीन ते अची कदम घुमा, महराज वारी राति अची नफ़ल पढ़, अची अंबिया सूदो दुआ घुट, तुंहिंजे उम्मत जे लाइ हिते ॾिहाड़ो आसान थी पियो। इन जे करे अल्लाह ताला मस्जिद अक्सा मुंहिंजे हबीब खे घुरायो। टी वजह हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथां उन जी उम्मत ते पर्दो फर्ज़ कोन्हो। जे पाण पंहिंजो कपिड़ा पायूं था अल्हम्दुलिल्लाह शरीयत में पर्दो आहे, इहे मूसा कलीमुल्लाह जी शरीयत में पर्दो कोन हो, उघाड़ा घुमंदा पिया हुआ, का ॻाल्हि कान हूंदी हुई। पर हज़रत मूसा अलैहिस्सलाम कपिड़ा पाईंदो। बनी इसराइल ने सोचियो त मूसा कलीमुल्लाह जे जिस्म में को ऐब आहे, उन ऐब खे ढकण जे लाइ कपिड़ा थो पाए। अल्लाह ताला नबी जे ऐब खे बर्दाश्त करे न सघियो त हे ऐब पिया कनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम नहर ते गुस्ल करण जे लाइ वियो, कपिड़ा लाए रखी पत्थर ते, बुखारी शरीफ जी हदीस आहे, पत्थर ते कपिड़ा लाए रखी, मूसा अञा तड़ पियो करे, पत्थर कपिड़ा खया भॼण लॻो, पत्थर भॻो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी नज़र पई, जल्दी लठ खयई, मुंहिंजा दी जो सॾ कई, 120 हज़र पत्थर मुंहिंजा कपिड़ा छॾ, कपिड़ा छॾ। भॼंदो वञे, भॼंदे भॼंदे पत्थर बि हिकिड़ो वञी बनी इसराइलन जो वॾो मेलो लॻो पियो, जीअं मेला लॻनि, ईअं मेले में वञी बीठो मूसा कलीमुल्लाह उते बीठो। सभिनी ॾिठो त मूसा कलीमुल्लाह जे जिस्म में त को बि ऐब कोन्हे। अल्लाह ताला बेऐब साबित करे छॾियो त मुंहिंजे नबीअ में को ऐब न आहे। मूसा अलैहिस्सलाम कपिड़ा पाता, कपिड़ा पाए लठ खणी उन पत्थर ते शुरू थी, वठां पत्थर कुटी तो मुझे चढ़ण कोन कयो, सॾ कोन ॿुधई, पत्थर खे मारे मारे जॾहिं जोश थधो थियो, हज़रत मूसा मोटियो, पत्थर रुनो। अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कई, मुंहिंजा मालिक मिठा, तुंहिंजे हुक्म सां मूसा कलीमुल्लाह जा कपिड़ा खया, मूं कहिड़ो ॾोह कयो जो मूंखे हेॾी मार पई आहे, हेतिरा मूंखे बाठा लॻा। रब करीम फरमायो, हा पत्थर तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, तुंहिंजो ॾोह कोन्हे, तुंहिंजो कसूर कोन्हे, इन जे बदिले में जेका वणई सो मूंखां सवाल कर, मां तोखे ॾियण जे क़ाबिल आहियां। छा थो घुरी, जेको वणई सो घुर। पत्थर अर्ज़ करण लॻो, मौला आऊं पत्थर आहियां, मूंखे का ख़बर कान्हे, मुंहिंजा मौला तूं बहितर इल्म ॼाणण वारो आहीं, बहितर सम्झ रखण वारो रब आहीं, जेका तुंहिंजे ज़हन में सम्झ में बहितर मुंहिंजे लाइ इनाम हुजे सो ई मूंखे अता फरमा, मूंखे उहा ई जज़ा अता फरमा। अल्लाह ताला जी ज़ात दा बरकात फरमायो, ऐ पत्थर आखिरी नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह मुंहिंजो हबीब आ, मुंहिंजो प्यारो नबी आ, महबूब आ, आखिरी दौर में ईंदो ऐं 27 तारीख़ रजब जी हूंदी, महराज वारी राति जॾहिं महराज कंदो, मूला मकान ते जॾहिं मूं महबूब खे घुराईंदुसि, महबूब जी सवारी मस्जिद अक्सा ईंदी, ऐं तोखे उते लॻराए छॾियां दरवाज़े ते, तुंहिंजे अंदरि अची मुंहिंजो हबीब जो बुराक ॿधजे, रसो उन में अची ॿधन मलाइक, महबूब मस्जिद अक्सा खां फारिग थी जॾहिं बुराक ते चढ़े त हिकिड़ो पेर तो पत्थर ते हुजे, ॿियो रिकाब में हुजे, इन खां वधीक मूं रब वटि ॿी जज़ा आहे कान का। पत्थर अर्ज़ करण लॻो, मुंहिंजा मौला जे तुंहिंजे हबीब जो दीदार थिए, तुंहिंजे महबूब जा कदम मुंहिंजे मथे लॻनि, पोइ मुंहिंजा मौला ॿियो मूंखे छा खपे, पोइ मुंहिंजा रब करीम देर न करा, मूंखे उते ई फिट कराए छॾ। अल्लाह ताला उहो पत्थर उते फिट कराए छॾियो हो जंहिंसां रब पाक जो वाइदो हो। इन जे करे रबी अल्लाह पाक फरमायो, महबूब हितां डायरेक्ट आसमान ते बि घुराए थो छॾियां, पर पत्थर तुंहिंजे सिक में वेठो आहे, जंहिंसां मुंहिंजो वाइदो थियो पियो आहे, मस्जिद अक्सा तोखे हलणो पवंदो, उहो पत्थर तुंहिंजो दीदार कंदो, उन पत्थर ते तुंहिंजा कदम ईंदा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदम मुबारक जी तरी जिब्राइल चुमे त मुंहिंजा प्यारा न विसरे, हाणे जो पत्थर ते कदम आयो, महबूब करीम कदम खयो, पत्थर चिमियूं ॾींदो मुंहिंजे हबीब जे पेर सां चिपकी पियो।
चिपके पियो मुझा प्यारा दोस्तो मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा गद मथे वञण जी कोशिश पियो करे हेठ महबूबन पंहिंजे पैर मुबारक के छंडियो आ पत्थर छॾे कोन थो पत्थर चकमक वांगर चिंबड़ी वियो आहे पत्थर कहिड़ो पियो अर्ज़ करे ॿारो चल बानी बानी छोरी छद में छपरे है छोरी छद में छपरे बारो चल बानी बानी है छोरी छद में छपरे महबूबा हाणे अकेलो न छॾियो वञो मथे वञो पिया त मूंखे बि पाण सां गॾु मथे खयो वञो बारो चल बानी बानी है छोरी छॾ में छपरे गुज़रे रमज़ान में फ़कीर खे मदीने पाक जो सफ़र नसीब जो रात ॾींहुं मुस्तफ़ा जे रोज़े मुबारक में रहंदो हुउसि रात जो फ़कीर उते गॾु थींदा हुआ सुल्तान बाहू रहमतुल्लाह जा मुरीद अक्सर मदीने पाक में बुहारीदार उते सुञाणा हूंदा हुआ दरगाह ते वास्तो उते सुञाणप हुई रात जो अची कचहरी कंदा त उन्हनि जा शुरता पुलिस वारा उहे बि सुञाणा उहे बि अची वेंदा हुआ ऐं भिटाई साहिब जी नात पंहिंजे धुन में पढ़ंदो हुउसि इहा ई बारो चल बानी तो उहे अरब वेचारा बि कंध पिया हणंदा हुआ हालांकि पाबंदी आहे पण ते पर अल्लाह जे प्यारे महबूब बाने आशिक़ रसूल भिटाई घोट जी ज़बान में शेर में वो तासीर आहे जो उन्हनि खे उहो कानून ई विसरी वियो कंध पिया लोॾी समझन कोन पिया पोइ पिया कंध हणनि बारो चल बानी बानी है छोरी छद में छपरे ओ छोरी छद में छपरे ओ पढ़ा कंदियस पुनल जाला ऐं भरी दिस पानी पानी ओ छोरी छद में छपरे है छोरी छद में छपरे ओ जाने पे जहरा जग मेला ना है को सानी सानी हो छोरी छद में छपरे ओ छोरी छद में छपरे अदियो शाह लतीफ चैम्या इंदम आर्याणी पत्थर पियो चए त महबूब पक्का त वरी मोटी ईंदे पर आऊं तेसि ताईं इहे घड़ियूं किथां बर्दाश्त कंदुसि ओ इंदम आर्याणी आर्याणी पर छोरी छद में छपरे अल्लाह बारो चल बानी बानी छोरी छद में छपरे हिकिड़ो इते पत्थर चयो गाल निकरी पया वाइद खत्म पियो थिए मुझा प्यारा दोस्तो आखिरी भिटाई साहब जी मोहब्बत वारी बी गाल बुधी छॾियो पर जॾहिं वरी महबूब सिदरतुल मुंतहा ते पहुतो जिब्राइल रुकजी वियो महबूब फरमायो जिब्राइल हल अर्ज़ कई मुझा मालिक अॻिते हिकिड़ो पर पग उॾामंद मुझा 650 पर सरी वेंदा मुझे हाल ते रहम फरमा अॻिते कोन मुझे महबूब फरमायो जिब्राइल हिकिड़ी ॻाल्हि तोखे यादि आहे केड़ी या रसूल अल्लाह फरमायो जॾहिं मुझे वॾे दादे इब्राहिम अलैहिस्सलाम के आड़ा में पे काफन उछलायो उन वक्त में तो चयो हो त इब्राहिम का हाजत हुजे ॿुधा ऐं उते तो वञा जिते को बि नथो वञी सघे तुंहिंजी हाजत खणी वञा तो मुझे दादे खे चयो हो यादि रख अॼु तूं बि कन खोले ॿुध जे तुंहिंजी का हाजत हुजे का दुआ हुजे त मूंखे ॿुधा ऐं उते पियो वञा जिते तूं बि नथो वञी सघे
उते पियो वञा जिते जिब्रील तू भी कोंदो वञी सघे, जिते तुंहिंजा पर पिया सड़न। इब्ने याकूब को अल्लाह ने सूरत बख्शी, यदे बैदा की अजमत कलीमुल्लाह को बख्शी। हर एक नबी को कोई न कोई अजमत बख्शी, मेरी सरकार को बेपर्दा जियारत बख्शी। सब नबी खे खुदा पाक शान ॾिना। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे पंहिंजी ज़ियारत वारो ताज पहिरायो, पंहिंजो बेपर्दा दीदार करायो। जिते जिब्रील जा पर पिया सड़न, मुंहिंजो महबूब मथे पियो वञे, मुंहिंजा प्यारा उहे नूरी हिजाब तय कंदो पियो वञे। सिदरतुल मुंतहा खां अर्श अज़ीम ताईं महबूबन फरमायो 70,000 पर्दा, हर पर्दे जे विच खां ॿिए पर्दे ताईं 1200 सालनि जो पंदा। महबूब पंध पैदो हली ओ जॾहिं अर्श अज़ीम खे क़रीब वियो आहे, मुंहिंजा प्यारा रब करीम फरमायो राणा उदनो मिन्नी, अर्श जे मथां चढ़ी आ। मुंहिंजे महबूब करीम दिल में ख़्याल आंदो, मूसा कलीमुल्लाह तूर सीना जबल ते जुतियूं लाथियूं, ख़ुदा पाक हुकुम कयो त नाले नूं ला। हे अल्लाह जो अर्शा मूंखे चाखोलियूं पयूं आहिनि, नाले नूं पयूं आहिनि लाहियां। महबूबनि लाहिण जी कोशिशि कया त अर्श पियो रोए, अर्ज़ पियो करे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, हू कलीमुल्लाह आहे, तू हबीबुल्लाह आहीं, पंहिंजो फर्क त समझ। राणा जुतियूं न लाहिज, नाले नूं न लाहिज, नाले समेत मूं अर्श जे मथां अची भी त मुंहिंजी इज़त में इज़ाफ़ो थी वञे। महबूब करीम नाले नूं पाए अर्श अज़ीम जे मथां बीठो आहे। इन जे करे हिकु आशिक़ फरमायो ऐना में मोहम्मद सल्ले अला सुब्हानल्लाह, ऐना में मोहम्मद सल्ले अला सुब्हानल्लाह। ओ महराज की शबे मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता, महराज की शबे मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है। अर्श है कदमों के नीचे अर्शे उला, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। अज अर्श भी है था, मुझा प्यारा कुर्सी है था, लो है था, कलम है था, सिदरतुल मुंतहा है था, मलाइक हेठन, सत ज़मीनूं सत आसमान हेठ, काबा बैतुल्लाह सब हेठ, बैतुल मामूर हेठ। अज जे करी कदम सभिनी जे मथां आहिनि त मुंहिंजे हबीब जा आहिनि। ओ महराज की शबे मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है। कदमों के नीचे अर्शे उला, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह है। कदमों के नीचे अर्शे उला, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। महबूब जने अर्श अज़ीम जे मथां बीठो आहे, हज़रत भिटाई घोट आलम अरवाह में सॾु कयो, आलम अरवाह में सॾु कया। ओ महबूबा मां जहरी जो तरी तब बानी बारो चन जी, हुजत हो तपनु असे मुंह कमीनी आके। मुझा महबूब छा आऊं, छा तुंहिंजो मकाम मर्तबो अर्श अज़ीम जे मथे तो सां मूं हुजत ही कई आहे या बेअदबी आहे। मां जहरी जो तरी तब बानी बारो चन जी, हुजत हो तपनु असे मुंह कमीनी आके। हुजा पाइन पेर में मां तैं जुतियन जेही, पर विसारे वेई तिनके चिनरे कीअं रहा। मुझा मालिक बिठा मुखे अब्दुल लतीफ छो बनाई, मुखे वलियन जो सरताज छो बनाई, सिंध जो सूफियन जो सरताज छो बनाई, आलिम छो बनाई। मुझा मालिक बिठा महराज वारी रात महबूब जे कदमन जी जुती बनाए हा त इन बहाने अची तुंहिंजो अर्श ॾिसी वञा हा, ला मकान घुमी वञा। मां जहरी जो तड़ी तब बानी बारो चन जी, हुजत हो तपनु असे मुंह कमीनी आके। हुजा पाइन पेर में मां तैं जुतियन जेही, पर विसारे वेई तिनके चिनरे कीअं रहा।
अल्लाह जा महबूब अरशदी मखां हली ला मकान ते पहता मुझा प्यारा किस्सो मुख्तसर अञा करीब थी महबूब करीब थींदो वयो एतिरो करीब छो जो हबीब पियो फरमाया रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल फी अहसन सूरतिन एतिरो वेझो थियो जो मूं पंहिंजे हिननि मथे वारी ज़ाहिरी अखियुनि सां पंहिंजे पुनल रब खे पसियो रब पाक जो दीदार कयो अल्लाह साईं पंहिंजे कुदरत वारा हथ मुंहिंजे पुठनि ते रखी भली कार चई मुंहिंजा महबूब कीअं आहिनि तबियत कीअं आहे भली करे आए जी करे आए जे पाण तबे ते आयल मेहमान खे भाकर पाए भली कार चंदा आहियूं ये पुठन ते हथ रखी अल्लाह से फरमायो मुझा महबूब भली करे आया अहलन व सहलन मरहबा मुझो हबीब आयो फअलिमतु मा फिस समावात वल अर्द मुझे हबीब करीम फरमायो सीनू खुलियो अलम नशरह लक सदरक अल्लाह ताला मुझे सीने के खोले छड़ियो फअलिमतु मा फिस समावात वल अर्द जमीनन आसमानन में जेके मुखा मुझे नजरों का शयूं पोशीदा हुयूं जेके इल्म गायब हा जेके मुझे सीने में कोन आया सब रब पाक मुझे सीने में दाखिल करे छड़िया जमीनन आसमानन जा सभई गैब मु जाने वरता मुझा प्यारा उन महबूब के वरी दीवार जे पुछा जी खबर कान हुंदी जेको ऐलान पे फरमाया अफालिम तो मा फिस समावात वल अर्द जमीनन आसमानन जा इल्म मुझे सीने में अची विया तो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा अना मदीनतुल इल्म व अबू बकर सकफुहा अना मदीनतुल इल्म व उमर जिदरानुहा अना मदीनतुल इल्म व उस्मान सकफुहा अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा औ इल्म जो शहर आया उन जी छत अबू बकर सिद्दीक आ औ इल्म जो शहर आया उन जो दीवारूं उमर आ औ इल्म जो शहर आया उन जो बुनियाद उस्मान गनी आ औ इल्म जो शहर आया उन जो दरवाजो हैदर करार आ औ मुझा प्यारा उन यानी उन इल्म जे शहर में कमी किथां थी सके उस कमी उते थींदी आ जिते मुझा प्यारा नंढड़ो शहर हुजे मुझा प्यारा नंढड़ो गोठ हुजे जिते पानी सप्लाई कोन्हे वाटर सप्लाई जो इंतजाम कोन्हे कॉलेज कोन्हे मुझा प्यारा ॿियनि ॿियूं शयूं कोन्हे उते त का कमी महसूस थी सघे थी पर जहिड़ो कराची जो शहर आ उते कहिड़ी शइ जी कमी हूंदी मिठाई हर क़िस्म जी मिले मुझा प्यारा दोस्तो अनाज हर क़िस्म जो मिले हर क़िस्म जो फ्रूट मुहैया हर क़िस्म जी सवारी मौजूद हर क़िस्म जो पानी मौजूद अहिड़े नमूने सां मुझा प्यारा हर किस्म की बिल्डिंग मौजूद यानी हर शय उते मौजूद आ महबूब फरमायो आप ये शहर जे मिसाल आया जे शहर में हर शय मौजूद आ ये मुझे सीने में हर शय जो इल्म मौजूद हर शय जो इल्म मौजूद आ लक़ब उम्मी मगर कोनो मका के गैब से वाकिफ खुदावंदे ताला के पढ़ाए ऐसे होते हैं खुदावंदे ताला के पढ़ाए ऐसे होते हैं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत सां रातो न्याज जो गालियूं थियूं अल्लाह से 50 नमाज़ूं फर्ज़ कयूं घणियूं हर कलाक खां पोइ 9 वज़ू बरकातु नमाज ईअं असांजे मथां नमाज फर्ज़ थी तॾहिं 24 कलाकनि में पूरी थिए मुंहिंजा प्यारा दोस्तो ऐं 7 दफ़ा गुस्ल फर्ज़ थियो घणा दफ़ा 7 दफ़ा गुस्ल फर्ज़ थियो ऐं 7 दफ़ा पलीत शइ खे पाक करण जे लाइ धुअण फर्ज़ थियो कपड़ो पलीत थिए 7 दफ़ा धुओ 7 दफ़ा गुस्ल कयो वेंझो तड़कयो ऐं 7 दफ़ा 50 नमाज़ूं फर्ज़ थियूं रातो न्याज जूं ॻाल्हियूं करे 18 साल महबूब अल्लाह जी बारगाह में रही दीदार करे जॾहिं वापसि मोटियो त मूसा कलीमुल्लाह सां ज़ियारत मूसा कलीमुल्लाह जो महबूब में निहारो त उहे ई झलकूं वरी यादि आयूं जेके कोहे तूर ते अखियुनि में आयूं तो महबूब ताज़ो ताज़ो दीदार पे करे तो मुझे हबीब जे अखियुनि में खुदा जे झलकुनि जा ताब मौजूद हा चेहरे में लाइटूं पे भरियूं हज़रत मूसा के वो मज़ो याद आयो वो लुत्फ याद आयो कि हाने दीदार त कयां पर एरो बहानो बनाया जैसा महबूब के थोड़ी देर रोकियां आदर तो कोन करे सके अल्लाह जे हबीब ते हिते भी या रसूल अल्लाह विया खबरूं ॿुधायो सफ़र जूं मोटिया आयो भला छा मिलियो छा ॻाल्हि ॿोल थी रात न्याज़ कहिड़ा थिया दीदार पियो करे अखियूं अखियुनि में विझी सवाल पियो करे मौन फरमायो 50 नमाज़ूं फर्ज़ थियूं आहिनि 7 दफ़ा गुस्ल 7 दफ़ा पलीत कपिड़े खे पाक करण या जिस्म खे पाक करण फर्ज़ थियो आहे अर्ज़ की या रसूल आऊं बनी इसराइलन मां थी आयो आहियां पोइ अहिड़ा मथे जा फिरियल हा सम्झां थो इन माण्हुनि खे इहे 50 नमाज़ूं कोन पढ़ंदा न को 7 गुस्ल कंदा न को 7 दफ़ा कपिड़ो खे पाक कंदा इन वटि टाइम ई कोन हूंदो बसि जीअं आयो पानी में रहटो ॾिनो पाए वठंदा इन जे करे महिरबानी करियो अञा थोरो पंदा हाणे आया आहियो वरी वञो अल्लाह ताला खां कुझु तख़फ़ीफ़ कराए
महबूब वरी वियो, हिकिड़ो गुस्ल माफ़ थियो, हिकिड़ो कपिड़ो धोइण वारो फर्ज़ माफ़ थियो ऐं मुंहिंजा प्यारा 5 निमाज़ूं माफ़। बहरहाल 9 दफ़ा अल्लाह जो हबीब आयो वियो, 9 दफ़ा, अब 9 5 45 गुस्ल हिकिड़ो वञी रहियो, कपिड़े जो धोअण हिकिड़ो दफ़ो वञी फर्ज़ रहियो ऐं 6 दफ़ा माफ़ थी वियो, 45 निमाज़ूं माफ़ थी वयूं ऐं महबूब 9 चकर लॻायो। इन में ख़ुदा जो राज़ हो। मूसा कलीमुल्लाह जी दुआ क़बूल थी, जो दीदार पे कई, अल्लाह पंहिंजे हबीब जो शान पे ॾेखारियो। मतां दुनिया वारा चवनि अल्लाह घुरायो हो तॾहिं वियो, हूअं कोन ते वञी सघियो। जिब्राइल वठी वियो तॾहिं वियो, हूअं कोन ते वठी वियो। महबूब खे 9 चकर लॻराई लामकान खां आसमाननि जा। मलाइको ॾिसो हीअ न महबूब जो दुनिया में भी घर आ, लामकान भी घर आ, वणे उते रहे, वणे त पंहिंजे लामकान ते हलियो, जो महबूब खे झल आहे कान्हे। इन जे करे जिब्राइल सिदरतुल मुंतहा ते रुकजी वियो। रब करीम बर्दाश्त न कयो त जिब्राइल मथे अचे, न जिब्राइल रुकजी वञ, मुंहिंजे हबीब जो इहो पंहिंजो ई देश आहे, अॻे घुमी फिरी वियो आहे, आलम नूरानियत में हज़ारों साल हिते रही वियो आहे। हबीब खे सभु ख़बर आहे, पाणी घुमंदो फिरंदो मूं वटि पहुचंदो, हिते रही पियो। मता को मौलवी मुल्लऊं चवे महबूब खे ख़बर ई कान हुई, जिब्राइल जे वसीले वियो। अरे जिब्राइल त दरबान नौकर थी सिदरतुल मुंतहा ताईं आयो, इहा बि महबूब जी महिरबानी जो दरबान रखी। पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ जहिड़ा जवान बि मौजूद हुआ, जिन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल रुकजी वियो, अॻिते हलण जे लाइ क़ाइल न थियो, आशिक़ कोन हो, दरबान नौकर हो, इन जे करे रुकजी वियो। अबू बकर खे गॾु वठी हलो हा, पाण खे साड़े छॾे हा, पर हले अॻिते। ओ सिद्दीक़ अकबर हमराज़ आमद रहा, उम्र भर में जो दम साज़ आमद। सड़ी वञा हा, पर तुंहिंजी दामन न छॾिया हा। बहरहाल महबूब करीम इन अर्श अज़ीम जे सफ़र में असांजे लाइ ख़ासि 5 निमाज़नि जो तोहफ़ो खणी आया। मुंहिंजा प्यारा, इन्हनि 5 निमाज़नि जी तोखे पारत हुजे, इहो महबूब जो अर्शी तोहफ़ो आहे। इन में ख़ुदा पाक असांजे तव्हांजो महराज रखी छॾियो आहे। महबूबनि फरमायो, मुंहिंजी अखियुनि जी थधिकार अल्लाह से निमाज़ में रखी छॾी आहे। और मुंहिंजा प्यारा, इन्हनि में ईमान जी बि थधिकार आहे, अखियुनि जी थधिकार आहे। 5 वक़्त निमाज़ पाण बि पढ़ ऐं मुंहिंजा प्यारा पंहिंजी माउनि भेनरुनि खे, घरवारी खे बि तलक़ीन कर, उन्हनि खे बि निमाज़ पढ़ा। ऐं जेकॾहिं तुंहिंजे चवण ते तुंहिंजी तबलीग में को दोस्त निमाज़ी बणिजी वियो, जेसि ताईं उहो निमाज़ी रहंदो तेसि ताईं उनजी निमाज़नि जो तोखे पियो हिसे जो सवाबु मिलंदो। अल्लाह ताला असल तोखे मूंखे 5 निमाज़ूं पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए, क़ुरान पाक जी तिलावत नसीब फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां तव्हांजे मथां रहम ऐं करम फरमाए। मुंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद जी बि कसरत कयो। आख़िरी दौर आहे, असांजे अमलनि में उहो ताब कोन्हे, उहो झलो ई कोन्हे। मुंहिंजा प्यारा पुनल ईंदो हज़रत बिटाई घोट रहमतुल्लाह फरमायो त अदलूं छुटा ऐं न को फेरो कजे फज़ल जो, फज़ल खां सवा बि गुंजाइश कान्हे, महबूब जे रहम करम खां सवा बि जॻह कान्हे। न असांजी नमाज़नि में उहो दम आहे, न मुंहिंजा प्यारा दोस्तो असांजे सजदनि में उहो ताक़त आहे। बसि मिड़ई हिकिड़ी रस्म पिया अदा कयूं, ख़ुदा शल क़बूल फरमाए। असल आहे महबूब जी सिफ़ारत शिफ़ात, ख़ुदा करे शल महबूब जे साईअ हेठि हुजऊं, मुंहिंजा प्यारा महबूब जी नज़रुनि जे हेठि हुजऊं, इनशाअल्लाह बेड़ा ई पार थी वेंदा। 5 वक़्त निमाज़ जी पाबंदी कयो। अॼुकल्ह असां तव्हां ख़ुशूसन असां जेका सिंधी बिरादरी आहियूं, बलोच बिरादरी आहियूं, उन्हनि मंझां निमाज़ निकिरी वई, घरनि मां क़ुरान जो दौर निकिरी वियो, असां जूं मस्जिदूं वीरान थींदियूं पियूं वञनि। और मुंहिंजा प्यारा पाण बि निमाज़ पढ़ो, बचनि खे बि तलक़ीन कयो, पंहिंजे भाउरनि खे, दोस्तनि खे। होटल ते जेकॾहिं चांहि जो कोप पियो, उते बि 2 दोस्तनि खे एतिरो चई छॾियो, बाबा अल्लाह जी निमाज़ पढ़, निमाज़ में अहिड़ो मज़ो आहे, तूं हिकिड़ो दफ़ो गॾिजी हल, तोखे मज़ो न आयो त 5 चांहियूं असां तोखे मुफ़्त में पियारींदासीं। तो हल त सही मुंहिंजा प्यारा दोस्तो, कंहिं न कंहिं नमूने सां वठी अचो। हिकिड़ो दफ़ो ईंदो, ख़ुदा जे घर में ईंदो, मज़ो ईंदो, सुकून ईंदो। हबीबन फरमायो अल मोमिनो फिल मस्जिद कसमक फिल बहर, मोमिन मस्जिद में ईअं ठहंदो आहे जीअं मच्छी पाणीअ में ठहंदी आहे। ये मस्जिद तो जो मुझो सींगार आ, अल्लाह जे घर में आ, तुते सुकून कल्ब हासिल थींदो आ। मुंहिंजा प्यारा हिते बीमारियूं ज़ाहिर थींदियूं आहिनि, परेशानियूं लहंदियूं आहिनि, सुकून ख़ुदा पाक नाज़िल करे ॾींदो आ, आराम अता फरमाईंदो आ। अल्लाह ताला शल तव्हां असां सभिनी खे हिन जलसे जे सदके असांजा बेड़ा पार फरमायो। हिकिड़ी फरमाइशूं उते जलसा आहिनि, होॾां पहुचणो आहे, थकावट बि आहे, राति चूहण में जलसो करे सफ़र करे बाबा ये कॾहिं सिखंदो बात करे वियो आहे, अहिड़ो शौक़ु पैदा न कयो। छो थी शौक़ु वरी हितां वेंदे केॾां ढंग मां कुआरियूं खणी फिरी आया मस्जिद जे चौधारी।
शर्ते अव्वल है मोहम्मद की मोहब्बत